سورة القمر. بسم الله الرحمن الرحيم. اقتربت الساعة وانشق القمر وإن يروا آية يعرضوا ويقولوا سحر مستمر وكذبوا واتبعوا أهواءهم وكل أمر مستقر. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। क़यामत वेझी आई ऐं चंड चीरजी पियो ऐं जेकॾहिं काफ़िर निशानी ॾिसंदा त मुंहुं मोड़ींदा ऐं चवंदा त हीअ क़दीमी जादू आहे ऐं कूड़ जाताऊं ऐं पंहिंजनि सदन ते हलिया ऐं सभु को कम पंहिंजे वक़्त ते ठहरायल आहे। وَلَقَدْ جَاءَهُم مِّنَ الْأَنبَاءِ مَا فِيهِ مُزْدَجَرٌ حِكْمَةٌ بَالِغَةٌ فَمَا تُغْنِ النُّذُرُ فَتَوَلَّ عَنْهُمْ يَوْمَ يَدْعُ الدَّاعِ إِلَى شَيْءٍ نُكُرٍ خُشَّ عَنْ أَبْصَارِهِمْ يَخْرُجُونَ مِنَ الْأَجْدَاثِ كَأَنَّهُمْ جَرَادٌ مُنتَشِرٌ مُهْطِعِينَ إِلَى الدَّاعِ يَقُولُ الْكَافِرُونَ هَذَا يَوْمٌ عَسِرٌ. ऐं बेशक वटुनि उहे ख़बरूं आयूं आहिनि जिन में झणक आहे, पूरी ॾाहप बि आहे, पोइ इबरत जूं ॻाल्हियूं खेनि फ़ाइदो नथियूं ॾीनि। तंहिं करे खाउन मुंहुं मोड़ जंहिं ॾींहुं सॾींदड़ अणवणंदड़ शइ ॾांहुं सॾींदो, तंहिं ॾींहुं पंहिंजनि झकियुनि अखियुनि सां क़बरनि मां ईअं निकिरंदा जो ॼणक उहे पखड़ियल मकड़ आहिनि। उन सॾींदड़ ॾांहुं डोड़ंदा वेंदा। काफ़िर चवंदा त हीउ सख़्त ॾींहुं आहे। كذبت قبلهم قوم نوح فكذبوا عبدنا وقالوا مجنون وازدجر فدعا ربه أني مغلوب فانتصر ففتحنا أبواب السماء بماء منهمر وفجرنا الأرض عيونا فالتقى الماء على أمر قد قدر وحملناه على ذات ألواح ودسر تجري بأعيننا جزاء لمن كان كفر وَلَقَدْ تَرَكْنَاهَا آيَةً فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ فَكَيْفَ كَانَ عَذَابِي وَنُذُرِ وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ उन्हनि खां नूह जी क़ौम कूड़ भायो, पोइ असां जे बाने खे कूड़ो ॼाताऊं ऐं चयाऊं त चरियो आहे ऐं साणो सख़्त ॻाल्हायो वियो। पोइ हिन पंहिंजे पालणहार खे अर्ज़ कयो ऐं चयाईं त बेशक आऊं हीणो आहियां, तंहिं करे तूं खाउन वेर वठ। पोइ आसमान जा दरवाज़ा घणे वहंदड़ पाणीअ सां खोलियासूं।
ऐं ज़मीन मां चश्मा जारी कयासूं, पोइ चौधारी पाणी गॾु थियो जंहिं कम लाइ उहो ठहिरायो वियो हो, ऐं खेसि तख़्तनि ऐं मेखुनि वारी ॿेड़ीअ ते चाढ़ियोसूं जा असांजे अखियुनि आॾो थे हली उन शख़्स जे बदिले वठण लाइ जंहिंखे न मञियो हुआऊं। ऐं बेशक उन सज़ा खे इबरत लाइ हिकु निशानी करे छॾियोसूं, पोइ आहे को नसीहत वठण वारो। पोइ मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजा दड़का कहिड़ी तरह हुआ। ऐं बेशक क़ुरान खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, पोइ आहे को नसीहत वठण वारो। كذبت عاد فكيف كان عذابي ونذر إنا أرسلنا عليهم ريحا صرصرا في يوم نحس مستمر تنزع الناس كأنهم أعجاز نخل منقعر فكيف كان عذابي ونذر ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر आद क़ौम कूड़ भायो, पोइ मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजा दड़का कहिड़ी तरह हुआ। बेशक असां सख़्त तूफ़ान खे तमाम सख़्त निभागे ॾींहं में मथुन मोकिलियो, जो माण्हुनि खे पटियाई थे ॼण को उहे पाड़ू पटियल खजीअ जा थुड़ आहिनि। पोइ मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजा दड़का कहिड़ी तरह हुआ। ऐं बेशक क़ुरान खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, पोइ आहे को नसीहत वठण वारो। كذبت ثمود بالنذر فقالوا أبشرا منا واحدا نتبعه إنا إذا لفي ضلال وسعر أألقي الذكر عليه من بيننا بل هو كذاب أشر سيعلمون غدا من الكذاب الأشر إنا مرسل الناقة فتنة لهم فارتقبهم واصطبر ونبئهم أن الماء قسمة بينهم كل شرب محتضر فنادوا صاحبهم فتعاطى فعقر فكيف كان عذابي ونذر إنا أرسلنا عليهم صيحة واحدة فكانوا كهشيم المحتضر ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر समूद जी क़ौम डेजारींदड़नि खे कूड़ो भायो, पोइ चयाऊं त पंहिंजी क़ौम मां हिकु अहिड़े माण्हू जी ताबेदारी करियूं छा। जे ईअं करियूं त बेशक असीं उन महल ज़रूर गुमराहीअ ऐं चरियाईअ में हूंदासूं। असांजे विचां उन ते ई वही नाज़िल कयो वियो छा, बल्कि उहो वॾो कूड़ो पाण पढ़ाईंदड़ आहे। सुभाणे ॼाणंदा त पाण पढ़ाईंदड़ ॾाढो कूड़ो केरु आहे। बेशक असीं संदुनि परख लाइ हिकु ॾाची मोकिलींदासूं, पोइ ऐं साले उन्हनि जो मुंतज़िर रह ऐं सब्र कर ऐं खेनि ख़बरदार कर त संदुनि विच में पाणी विरहायल आहे, हर को पंहिंजे वारे ते हाज़िर थिए।
पोइ पंहिंजे साथीअ खे सॼाऊं, पोइ वधीक हलत कयाईं ऐं मुंडो कयाईं। पोइ मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजा दड़का कहिड़ी तरह हुआ। बेशक असां हिकु धकाउ मथुन मोकिलियो, पोइ भुते पीहर वांगुरु ढेर थी पिया। ऐं बेशक क़ुरान खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, पोइ आहे को नसीहत वठण वारो। كذبت قوم لوط بالنذر إنا أرسلنا عليهم حاصبا إلا آل لوط نجيناهم بسحر نعمة من عندنا كذلك نجزي من شكر ولقد أنذرهم بطشتنا فتماروا بالنذر ولقد راودوه عن ضيفه فطمسنا أعينهم فذوقوا عذابي ونذر ولقد صبحهم بكرة عذاب مستقر فذوقوا عذابي ونذر ولقد يسرنا القرآن للذكر فهل من مدكر लूत जी क़ौम डेजारींदड़नि खे कूड़ो जातो। बेशक असां मथुन कंक्रेट वसाईंदड़ वाव खे मोकिलियो, सवाइ लूत जे घर वारनि जी, जो उन्हनि खे असर महल बचायोसूं। पाण वटां फज़ल सां जंहिं शुक्रानो कयो तंहिंखे ईअं ई बदिलो ॾींदा आहियूं। ऐं बेशक लूत असांजे पकड़ण खां खेनि डेजारियो हो, पोइ हथों उन्हनि डेजारण जे करे तकरार कयाऊं। ऐं बेशक लूत खे संदसि महिमाननि बनिस्बत छिकताण कयाऊं, पोइ संदुनि अखियुनि जे दीद खे विञायोसूं। पोइ चयोसूं त मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजा दड़का चखो। ऐं बेशक हमेशा वारो अज़ाब उन्हनि ते सुबुह जो पहुतो। पोइ चयो वियुनि त मुंहिंजो अज़ाब ऐं मुंहिंजा दड़का चखो। ऐं बेशक क़ुरान खे नसीहत वठण लाइ आसान कयो अथऊं, पोइ आहे को नसीहत वठण वारो। وَلَقَدْ جَاءَ آلَ فِرْعَوْنَ النُّذُرُ كَذَّبُوا بِآيَاتِنَا كُلِّهَا فَأَخَذْنَاهُمْ أَخْذَ عَزِيزٍ مُقْتَدِرٍ أَكُفَّارُكُمْ خَيْرٌ مِّنْ أُولَئِكُمْ أَمْ لَكُمْ بَرَاءَةٌ فِي الزُّبُرِ أَمْ يَقُولُونَ نَحْنُ جَمِيعٌ مُنتَصِرٌ سَيُهْزَمُ الْجَمْعُ وَيُوَلُّونَ الدُّبُرَ بَلِ السَّاعَةُ مَوْعِدُهُمْ وَالسَّاعَةُ أَدْهَى وَأَمَرُّ إِنَّ الْمُجْرِمِينَ فِي ضَلَالٍ وَسُعُرٍ يَوْمَ يُسْحَبُونَ فِي النَّارِ عَلَى وُجُوهِهِمْ ذُوقُوا مَسَّ سَقَرَ ऐं बेशक फिरौन जी क़ौम ॾांहुं डेजारींदड़ आया, हुननि असांजे मिड़नी निशानियुनि खे कूड़ो जातो, तंहिं करे खेनि ग़ालिब पकड़ण वारे वांगुरु पकड़ियोसूं। ऐं क़ुरैशियो, अव्हां जा काफ़िर उन्हनि टोलियुनि खां वधीक भला आहिनि छा? या अव्हां लाइ अॻियुनि किताबनि में का छोटके जी चिठी आहे छा? चवंदा आहिनि छा त असीं वेर वठण वारी जमात आहियूं,
उन जमात खे जल्द शिकस्त ॾिबी ऐं पुठी फेराईंदा, बल्कि संदन अंजाम जी जाइ क़यामत आहे ऐं क़यामत ॾाढी सख़्त ऐं तमामु कौड़ी आहे। बेशक ॾुहारी गुमराही ऐं चरियाईअ में आहिनि। यादि कर जंहिं ॾींहुं उन्हनि खे संदन मुंहुं भर दोज़ख जी बाहि में गहलबो, चइबो त हाणे दोज़ख जे छुहण जो मज़ो चखो। इन्ना कुल्ल शैइन ख़लक़नाहु बिक़दर वमा अम्रुना इल्ला वाहिदतुन कलम्हिन बिलबसर वलक़द अहलकना अश्याअकुम फहल मिन मुद्दकिर वकुल्लु शैइन फ़अलूहु फ़िज़्ज़ुबुर वकुल्लु सग़ीरिन वकबीरिन मुस्ततर इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन वनहर फ़ी मक़अदि सिद्क़िन इन्द मलीकिन मुक़तदिर। बेशक असां सभु कंहिं शइ खे ठहरायुल अंदाज़ सां बणायो ऐं असांजो कमु रुगो अखि छिंभ में थियण जहिड़ो हिकु सुखन आहे। ऐं बेशक अव्हां जहिड़ियूं केतिरियूं ई टोलियूं हलाक कयूंसूं, पोइ आहे को नसीहत वठण वारो, ऐं जेकी कयो अथनि सो सभु संदन आमाल नामनि में लिखियलु आहे ऐं सभु की नंढो वॾो लिखियलु आहे। बेशक परहेज़गार बाग़नि ऐं नहरनि में हूंदा, उहे सची मजलिस में सघ वारे बादशाह वटि रहंदा।